जी नाज़रीन, मां आहियां ज़ुल्फ़िकार गुरामाणी। अॼु असां ॻाल्हि कंदासीं सलेमान मीराणी साहब जे हवाले सां। लाड़काणे जा नाले वारा क्रिकेटर हुआ, पर न रुॻो क्रिकेटर हुआ, उन्हनि जा केतिरा ई तारुफ़ हुआ। उस्ताद सलेमान मीराणी साहब सां ताल्लुक़ु असांजो बचपन खां हुयो। ईअं चइजे त नंढपण जो जेको ज़िक्र आहे उहो उस्ताद सलेमान मीराणी जी फ़ौतगी वारी जेका ख़बर आहे, जीअं ई ख़बर उहा असां ताईं पहुती त असांखे असांजे बचपन जा जेके लम्हा हुआ उहे बि यादि अची विया। जवानी जेका आहे उस्ताद सलेमान मीराणी सां गॾु गुज़रंदे ऐं शहर में ख़ासि तौर ते क्रिकेट जे हवाले सां जेका स्टेडियम जे अंदरि जेका सूरत हाल हूंदी हुई, उहे मंज़र जेके आहिनि उहे असांखे अखियुनि जे आॾो तरंदे नज़र आया। उस्ताद सलेमान मीराणी उन्हनि शख़्सियतुनि मंझि हुयो जेकी न रुॻो पंहिंजे पहिरें ॾींहं खां वठी आख़िरी ॾींहं ताईं उन जा जेके बि दोस्त हुआ उन्हनि जी सार लहंदो हुयो। मूंखे यादि आहे, मां लाड़काणे जॾहिं बि वेंदो हुउसि त उस्ताद सलेमान मीराणी जी जेका औताक़ हुई उन ते हाज़ुरी ज़रूरु ॾींदो हुउसि। पर साॻिए वक़्तु इहो लम्हो बि ईंदो हो त हुन जी फ़ोन बि ईंदी हुई। ऐं जॾहिं बि मूंखे यादि आहे त हुनजी जॾहिं फ़ोन आई त मां उनखे बॉबी करे जॾहिं मुखातिबु थियुसि त जी साईं बॉबी ख़ुशि आहियो, त इन जे जवाब में मूंखे चयो त यार जेकी मूंखे बॉबी करे सॾु कंदा आहिनि त उहो यादि ॾियारींदा आहिनि त तव्हां केतिरा पुराणा मुंहिंजा दोस्त आहियो। हता की तवील जेको अरसो हुयो, जेको सहाफ़ती सफ़र जे करे, शहर खां परे रहण जे करे ऐं क्रिकेट खां परे रहण जे करे उन सां मुलाक़ातुनि जो जेको सिलसिलो हो उहो लगातार सिलसिले में तब्दील थी कोन सघियो हो। पर बावजूदि इन जे जॾहिं बि मुलाक़ात थी, ऐं ख़ासि तौर ते इहो असांजे लाइ चङो अमल रहियो त जेको ही आख़िरी संदसि ज़िंदगीअ जा जेके आख़िरी लम्हा हुआ उन में मुलाक़ातुनि जो जेको सिलसिलो हो उहो लगातार रहियो। उन करे जॾहिं बि उन जी औताक़ ते वञणु थींदो हुयो त ईअं महसूसु न थींदो हुयो त उस्ताद सलेमान मीराणी जेकी आहिनि, उस्ताद बॉबी जेकी आहिनि, उहे रुॻो माज़ी जा क्रिकेटर हुआ। पर उहे ईअं महसूसु थींदो हो त उन जी औताक़ ते वेंदा हुआसीं त अदाकार बि उते असांखे मिलंदा हुआ, त उते फ़नकार बि मिलंदा हुआ, उते रांदीगर मिलंदा हुआ, समाजी वर्कर मिलंदा हुआ। कॾहिं कॾहिं त सलेमान मीराणी साहब जी शख़्सियत जे अंदरि एतिरा पहलू हूंदा हुआ जो उनखे ज़ाती तौर ते बि इहा ॻाल्हि चवंदा बि हुआसीं, महसूस बि कंदा हुआसीं। पर बहैसियत सिंध जे रहंदड़ सिंधी हुअण जी हैसियत में इहा ॻाल्हि महसूस बि थींदी हुई त असांजे इर्द गिर्द केतिरा, सिर्फ़ु ईअं मां नथो चवां त केतिरा, पर हर शख़्स जी ॻाल्हि कयां थो, हर शख़्स जी, त उन जे अंदरि जेका दुनिया हुजे थी, उन दुनिया जे अंदरि केतिरा ई किरदार हुजनि था। यानी उहो हिकु वक़्त में अदाकार हुजे थो, हिकु वक़्त में फ़नकार हुजे थो, हिकु वक़्त में गुलकार हुजे थो, हिकु वक़्त में रांदीगर हुजे थो, सियासतदान हुजे थो, समाजी वर्कर हुजे थो। ऐं उन जा उहे समूरा पहलू जेकॾहिं असांजे समाज जे अंदरि एतिरी कुवत हुजे, समाजी कुवत, मुस्बित समाजी कुवत हुजे, बदकिस्मतीअ सां असांजे समाज जे अंदरि मनफ़ी पासा जेके आहिनि उहे तमामु घणा आहिनि। जेकॾहिं असांजे समाज जे अंदरि उहे मुस्बित पहलू हुजनि, मुआशी सघ हुजे, त उस्ताद सलेमान मीराणी जहिड़ा जेके किरदार आहिनि उहे पंहिंजे हर किरदार सां, जीअं तव्हां अॼु जेकॾहिं इमरान ख़ान जी ॻाल्हि कयो त इमरान ख़ान पंहिंजे दौर में वॾा क्रिकेटर हुआ, पोइ वॾा सियासतदान थिया, ईअं केतिरा ई जेके मुख़्तलिफ़ जेके क्रिकेटर आहिनि उहे क्रिकेटर थिया, पोइ वरी अदाकार थिया। ईअं तव्हां जेकॾहिं दुनिया जे अंदरि ॾिसंदव त तव्हांखे बचपन खां वठी उहे सत ज़िंदगियूं गुज़ारींदे तव्हांखे नज़र ईंदा ऐं पंहिंजो हर ख़्वाबु पूरो कंदे तव्हांखे नज़र हूंदा। जेकॾहिं उहे मिसाल ॾिबा त ॻाल्हि तवील थी वेंदी। उन करे उन्हनि मिसालनि खे छॾे करे सिर्फ़ु इहा ॻाल्हि कजे थी त जेकॾहिं सलेमान मीराणी साहब जहिड़नि किरदारनि खे समूरा पासा यानी मुआशी सघ खां वेंदे समाजी सघ नसीब थिए हा, त पोइ उहे लाड़काणे जा ई न पर सिंध जा, पाकिस्तान जा, उहे हर पासे जा वॾा किरदार बणिजी साम्हूं अचनि हा। ऐं इहो ज़रूरी बि आहे त जेकी ज़िंदगीअ जे अंदरि इन क़िस्म जा जेके किरदार हुजनि त उन्हनि खे मुआशी सघ बि मिलणु घुरिजे। मुआशी तौर ते सघ मिलण खां अलावा समाजी तौर ते उन्हनि खे भेटा बि ॾियणु घुरिजे, ज़िंदगी में ई उन्हनि खे भेटा ॾियणु घुरिजे। इहा असांजे लाइ ख़ुशनसीबी जहिड़ी ॻाल्हि आहे त सलेमान मीराणी साहब जहिड़ा जेके किरदार हुआ उन्हनि जी जेका सुञाणप अहिड़े दौर में जॾहिं प्रिंट मीडिया जो दौर बि ऐं प्रिंट मीडिया जो दौर जॾहिं तव्हां चओ था ऐं सॼे जो सॼो दौर हींअर ताईं बि
हींअर ताईं बि सोशल मीडिया जो जेको दौरु आहे इन दौर जे अंदरि बि तव्हां वटि हींअर ताईं स्पोर्ट्स जी दुनिया पैदा न थी सघी आहे। छो जो मां पाण सहाफ़ी आहियां, सॼी उमिरि मुंहिंजी सहाफ़त जे अंदरि गुज़री आहे, बावजूदि इन जे मां सम्झां थो त सहाफ़त हिंदुस्तान में इन क़िस्म जो ज़िक्र ईंदो आहे त जेकी फिल्मी मीडिया आहे उहा सिर्फ़ु 3 पेज वारी जेका दुनिया आहे, यानी फस्ट जेका पेज हुजे थो या लीड ख़बरूं हुजनि थियूं, उते फिल्मी दुनिया जो ज़िक्र नथो अचे। पर हाणे त उन ते आलमी सतह ते किताब लिखिया वञनि था। पर पाण ॻाल्हि कयूं था त जंहिं दौर में सुलेमान मीराणी साहब जहिड़ा रांदीगर क्रिकेट खेॾंदा हुआ त हिकु सिंगल कालम जी ख़बर, ऐं उहा बि स्पोर्ट्स जी ख़बर, मायूब ख़बर तौरु तसवुरु थींदी, जेतोणीकि क्रिकेट असांजे पाकिस्तान जी सभ खां महबूब गेम जेका आहे उहा तसवुरु थींदी। पर बावजूदि हुनजे स्पोर्ट्स जेका आहे उहा प्रिंट मीडिया जे अंदरि जॻहि विलारे न सघंदी हुई। ऐं उनखां पोइ सूरत हाल इहा हूंदी हुई त जॾहिं इलेक्ट्रॉनिक मीडिया जो दौरु आयो, तॾहिं बि इलेक्ट्रॉनिक मीडिया जे अंदरि ऐं ख़ासि तौर ते असां जिते कमु कंदा रहियासीं उते स्पोर्ट्स खे इन सतह जी जॻहि मिलणु मुश्किल हुई, या स्पोर्ट्स सां तालुक़ु रखंदड़ जेके रांदीगर आहिनि उहे एतिरो बहस हेठि न ईंदा हुआ जेतिरो सियासतदान ईंदा हुआ, या जेतिरो सियासत खां अलावा ॿिया पासा बहस हेठि ईंदा हुआ। तंहिं करे स्पोर्ट्स जे हवाले सां हींअर बि सोशल मीडिया जे दौर जे बावजूदि स्पोर्ट्स जी दुनिया जेका आहे, ख़ासि तौर ते सिंध जी स्पोर्ट्स जी जेका दुनिया आहे, उहो हर पासे ते उन जो आगाज़ थी न सघियो आहे। जेकॾहिं तव्हां PCB जे अंदरि बि तव्हां वेंदव त तव्हांखे हींअर रीजन्स वाइज़ जेका क्रिकेट आहे उहा नज़र ईंदी, पर स्पोर्ट्स जो जेको सहाफ़ती पासो आहे उहो तव्हांखे ईअं नज़र न ईंदो। जिते तव्हांखे जेका मेन स्ट्रीम मीडिया सॾिजे थी उते बि तव्हांखे उहे किरदार नज़र ईंदा जेके मुकमल तौर ते ईअं तव्हां चओ त उहे उन्हनि जी नज़रुनि में हीरोज़ आहिनि, पर उनखां पोइ जेका बाक़ी जी जेका क्रिकेट आहे उहा क्रिकेट जा जेके हीरोज़ आहिनि, या ॿी तव्हां ॾिसो हॉकी ॾिसो, या हॉकी खां अलावा ॿिया जेके पासा आहिनि उहे तव्हांखे नज़र न ईंदा। ऐं उन में त जेकी सिंधी जेके रांदीगर आहिनि उहे उन मेन स्ट्रीम मीडिया जो मुकमल तौर ते हिसो थी सघनि। छो जो मां इन खे मेन स्ट्रीम मीडिया या पंहिंजे सोशल मीडिया जे विच में का तफ़रीक़ जे हवाले सां न पियो चवां। हिते बि इहा ॻाल्हि कयां पियो त जिते मथी सतह जा जेके रांदीगर आहिनि उहे पंहिंजी जॻहि विलारे सघनि, उते जेकी उन खां पोइ रिकॉर्ड रखंदड़ जेके रांदीगर आहिनि उहे बि मुश्किल सूरत हाल खे मुंहुं ॾियनि था। तंहिं करे बहस जो पासो इहो न आहे, पर ॻाल्हि हिते अचे थी त सुलेमान मीराणी साहब जहिड़ा जेके किरदार आहिनि, जेकॾहिं उन वक़्त में उन्हनि खे उहा मोट मिले हा, या असांजो जेको रांदि जो स्ट्रक्चर आहे उहो रीजन वाइज़ क़ाबिले क़बूलियत में हुजे हा, त पोइ सुलेमान मीराणी साहब जहिड़ा जेके किरदार आहिनि उहे लाड़काणे जी स्पोर्ट्स जे अंदरि तव्हांखे मुजाहिद सोलंकी जहिड़ा जेके किरदार आहिनि उहे तव्हांखे आलमी सतह ते नज़र अचंदा। पर उन सूरत हाल खे छॾे करे जेकॾहिं तव्हां उन खे ईअं ॾिसो त इन सॼी सूरत हाल जे न हुअण जे बावजूदि बि उन्हनि पंहिंजो इम्पैक्ट क्रिकेट जी दुनिया ते एतिरो छॾियो जो जॾहिं उस्ताद सुलेमान मीराणी जी फ़ौतगी जी ख़बर आई त उन जो रद्दअमल जेका आहे उहो अफ़सोस जी सूरत में, ताज़िए जी सूरत में असांखे क्रिकेट जी दुनिया जे अंदरि महसूस बि थियो ऐं उन जो ज़िक्र बि थियो, जीअं यूनिस खान पंहिंजे हिन तज़ियती पैगाम में कनि था। अस्सलाम वालेकुम। सैड न्यूज़ है, उस्ताद सुलेमान मीरानी साहब का लाड़काना में इंतकाल हो गया है। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह ताला उनके दर्जात बुलंद फरमाए, उनको जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाए और इनके लवाकीन को सब्र जमील अता फरमाए, आमीन। सुलेमान मीरानी साहब की क्रिकेट में, स्पोर्ट्स में, लाड़काना और सिंध में बहुत खिदमत थी। हम उनको मिस करेंगे। आप सबसे रिक्वेस्ट है उनके लिए दुआ करें। शुक्रिया। सिर्फ़ु यूनिस खान साहब जेकी तज़ियती पैगाम जे अंदरि इहा ॻाल्हि नाहे कई, पर यूनिस खान साहब जहिड़ा जेके पाकिस्तान क्रिकेट टीम जा साबिक़ कप्तान हुआ उहे लाड़काणे वञी करे सुलेमान मीराणी साहब सां उते मुलाक़ात बि कंदा हुआ। पर सिर्फ़ु यूनिस खान साहब न, पर जेकी बि पाकिस्तान जी क्रिकेट सां तालुक़ु रखंदड़, क़ौमी क्रिकेट सां तालुक़ु रखंदड़ जेके किरदार हुआ उहे उस्ताद सुलेमान मीराणी सां लाड़काणे उन जे घर वञी मुलाक़ात कंदा हुआ। इन सॼी सूरत हाल में असां उन जे जीअं ज़िक्र कयो त लाड़काणे शहर जे अंदरि जेका सूरत हाल हुई, हुन जे अंदरि जी जेका दुनिया हुई, उहा उन जे क़रीब रहंदड़ जेके किरदार आहिनि उहे उन खां वाक़िफ़ आहिनि त हू पंहिंजा ख्वाब जेके ॿियनि जे ख्वाबनि में तब्दील करे चुको हो।
यानी हू जेके क्रिकेट खेॾंदड़ जेके दोस्त हुआ उन्हनि खे एतिरो प्रोमोट कंदो असांजे मुआशिरे जे अंदरि ख़ासि तौर ते जिते ॿिए जी प्रोमोशन करणु, ॿिए जी तारीफ़ करणु, ॿिए खे हिमथाइणु, इन जहिड़ा जेकॾहिं किरदार ऐं उन्हनि जी संभाल जेकॾहिं तव्हां करे सघो त शायदि असांजो मुआशिरो या असांजो समाज मुकमल तौर ते तब्दील थी सघे। पर शहर जो हर शख़्स इन जी गवाही ॾींदो त उस्ताद सुलेमान मीराणी साहब जहिड़ा जेके किरदार हुआ उहे इन क़िस्म जी जेका सूरत हाल आहे उन में अमली तौर ते नज़र ईंदा हुआ। उन करे उहे अकेडमी जो किरदार बि उते अदा कंदे नज़र ईंदा हुआ। अकेडमी बिज़ाते ख़ुदि पंहिंजी ज़ात जे अंदरि यानी हू पाण सां गॾु अकेडमी खणी घुमंदा हुआ। उन करे उन जो उहो किरदारु मूंखे घटि में घटि हमेशह मजबूर कंदो हो त उन जी ओताक़ ते हाज़िरी ज़रूरु ॾिजे। ऐं उन जी जेका क्रिकेट सां मुहबत बचपन खां हर शख़्स खे सिंध जे अंदरि जेका रही आहे ऐं उन क्रिकेट जे हवाले सां लाड़काणे शहर जे अंदरि क्रिकेट जे हवाले सां जेके उहे पासा आहिनि, उहे किरदार आहिनि, उहे जॻहियूं आहिनि, उते उन पंहिंजो जेको इम्पैक्ट आहे उहो चई सघिजे थो त घटि में घटि 2 नसलुनि ताईं त उन जो असरु जेका आहे उहो रहियो। चाहे उहा क्रिकेट स्टेडियम हुजे या लोको शेड वारो ग्राउंड हुजे या शहर जा जेके होटल आहिनि उते होटलिंग हुजे, इन सॼी सूरत हाल ते उस्ताद सुलेमान मीराणी साहब जा असर हुआ। ईअं चइजे त उते सार संभाल वारा जेके असर हुआ उहे उस्ताद सुलेमान मीराणी जी शख़्सियत जे अंदरि नज़र ईंदा हुआ। कॾहिं कॾहिं त ईअं महसूसु थींदो हो त जेकॾहिं राग जी दुनिया में वञिजे त उस्ताद सुलेमान मीराणी पाण रागी महसूसु थींदो हो त हुनजे अंदरि में जेको रागी वेठो आहे जेकॾहिं उनखे मौक़ो मिले हा त हू पाण इन क़िस्म जी सूरत हाल में ॿियनि खे ॻाइणु न ॾिए हा। या ईअं महसूसु थींदो आहे त हू पंहिंजे अंदरि में एतिरो समाज सुधारक नज़र अचे थो त जेकॾहिं समाजी सघ एतिरी उनखे मिली वञे हा या उनखे एतिरो मौक़ो मिले हा जो हुनजे अंदरि जी जेका कुवत आहे उहा कुवत समाज जे अंदरि एग्ज़ीक्यूशन कंदे नज़र अचे हा त हू तव्हांखे जेके समाज सुधारक किरदार आहिनि उन्हनि किरदारनि मंझि तव्हांखे तब्दील थींदे नज़र अचे हा। त हर ख्वाबु जेको आहे उहो ख्वाबु उन जे अंदरि मौजूदु हो। पंहिंजो पाण सां क्रिकेट जी दुनिया जे अंदरि न पर ज़िंदगीअ जे अंदरि विढ़ंदे, बीमारियुनि सां विढ़ंदे ऐं एतिरे क़दुरु जो हू जॾहिं बिस्तरे ते पहुची वियो पर बावजूदि इन जे दोस्तनि खे घुराए कचहरी करणु, जेकॾहिं हू ॿाहिरि ताईं सफ़र नथा करे सघनि पर बावजूदि इन जे उहे सफ़र कंदे बि नज़र ईंदा हुआ। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त उस्ताद सुलेमान मीराणी उहे किरदार हुआ जिन खे ज़िंदगी हूंदे, छो जो केतिरा ई किरदार आहिनि उहे किरदार ज़िंदा त आहिनि पर ज़िंदगीअ जे अंदरि ई मौत जो शिकार आहिनि, उहे ज़िंदा लाश आहिनि। डिप्रेशन्स उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगीअ जे रस्ते में ज़िंदगी उन्हनि खां खसे वरिती आहे। पर उस्ताद सुलेमान मीराणी सां वेंदा हुआसीं, मिलंदा हुआसीं त ईअं महसूसु थींदो हो त बीमारी जे बावजूदि हू माण्हुनि खे ज़िंदगी गुज़ारण जा घस ॾिए थो, ॾस ॾिए थो, उन्हनि खे हेल्प करे थो। तंहिं करे उस्ताद सुलेमान मीराणी जे हवाले सां इहा ॻाल्हि त न कंदुसि त हुनखे पंहिंजी ज़िंदगीअ जे अंदरि का एतिरी मोट न मिली। हा, इहा ॻाल्हि आहे त जेकॾहिं असांजा सियासी, समाजी, मुआशी पासा एतिरा मुस्बित हुजनि हा ऐं एतिरी ताक़त हुजे हा त पोइ उहे सभु किरदार जेके आहिनि उहे सभु किरदार निर्वार थी करे दुनिया ते पंहिंजो असरु छॾींदा। उन करे उस्ताद सुलेमान मीराणी जो बि उन दौर सां तालुक़ु हो, उन नसिल सां तालुक़ु हुयो जिते हू ईअं चई सघिजे थो, जीअं शाइर चवंदा आहिनि त असां टिड़ियासीं पर असां जीअं चइबी आहे त ख़ुशबू अजाई वई। त इन क़िस्म जा जेके गुल अहिड़ी जॻह ते उहे पैदा थियण जी शिकवा कंदा रहनि था जिते उन्हनि जी जेका ख़ुशबू आहे उहा ख़ुशबू अजाई वई। त हक़ीक़त में त उस्ताद मीराणी जो जेको असरु आहे उहो असरु पंहिंजे मुआशिरे ते ज़रूरु रहियो, लाइन ऑफ एक्शन वारे हवाले सां ज़रूरु रहियो। पर इहा ॻाल्हि ज़रूरु असांखे उन जी ज़िंदगी यानी उन जी हाणे मौत खां पोइ सोचणु घुरिजे त जेकॾहिं इन क़िस्म जा जेकॾहिं किरदार आहिनि, इन क़िस्म जा किरदार हींअर बि शहर जे अंदरि, सूबे जे अंदरि, पूरे मुल्क जे अंदरि इन क़िस्म जा किरदार ज़रूरु मौजूदु हुजनि था। तव्हांजे इर्द गिर्द जेके किरदार आहिनि उहे ज़रूरु मौजूदु हुजनि था जेकी तव्हांजा ॿांह ॿेली थी सघनि था, जिन वटां तव्हांखे तव्हांजी ज़िंदगीअ जी मोट मिली सघे थी, तव्हांखे जीअरो करे सघनि था, तव्हांजे लाइ समाजी किरदार अदा करे सघनि था ऐं तव्हांखे ई मुस्बित बणाए सघनि था, तव्हांजे लाइ अकेडमी जो किरदारु अदा करे सघनि था। ऐं उन्हनि खे इज़त एतिराम ॾियणु तमामु घणो लाज़मी आहे। ऐं सिर्फ़ु उन्हनि खे इज़त एतिराम ॾियण सां न रुॻो तव्हां
आला मक़ाम ते पहुची सघो था, पर समाजी क़ुवत जेका आहे उहा अहिड़नि किरदारनि खे पाण बि उन्हनि जे समूरनि पासनि खे जेकॾहिं निर्वार करे बीहारे सघंदी त पोइ उहे किरदार पंहिंजे समूरनि जेके अंदरि में उन्हनि जा किरदार आहिनि उहे जेकॾहिं पाया तकमील ताईं पाण खे पहुचाए सघंदा, उहे किरदार जेके अंदरि जा किरदार हुजनि था, त पोइ हिकु शख़्स जे अंदरि तव्हांखे वॾा अदाकार, वॾा फ़नकार, वॾा शाइर, वॾा समाज सुधारक, वॾा अकेडमी रखंदड़ उहे किरदार जेके आहिनि उहे तव्हांखे पंहिंजे इर्द गिर्द नज़र ईंदा। इहो लाज़मी हुयो त उस्ताद सलेमान मीराणी खे ट्रिब्यूट ॾिजे, उन करे जो असां जॾहिं मैट्रिक वारे ज़माने खां पोइ वारो ज़मानो जेको बि ॾिसूं था त क्रिकेट जी दुनिया जे अंदरि फाइनल जा मुक़ाबला, फाइनल जा कप खटंदे, ग्राउंड में लहंदे ऐं क्रिकेट खेॾंदे मुख़्तलिफ़ जेके मंज़र आहिनि उहे असांखे लाड़काणे जी स्टेडियम में नज़र अचनि था। छो जो लाड़काणे जी स्टेडियम या असांजे शहरनि जा जेके उहे स्टेडियम हुआ उहे पंहिंजे पंहिंजे हीरोज़ खे उते ई वञी करे ॾिसंदा हुआ। छो जो इहो उहो ज़मानो हो जंहिंमें का अॼु जी का PSL या उन दौर में वॾनि वॾनि स्टेडियम में वञी करे शहर उन्हनि खे ॾिसण, रांदीगरनि खे ॾिसण वारा जेके मंज़र आहिनि उहे लाशऊर जो हिसो न आहिनि, पर ही जेके मंज़र आहिनि उहे हर शख़्स जे लाशऊर जो हिसो आहिनि। तंहिं करे उस्ताद सलेमान मीराणी साहब जी जेका फ़ौतगी वारी ख़बर आहे उहा तकलीफ़ ॾींदड़ ख़बर ज़रूरु आहे, पर उन सां गॾु हर शख़्स खे पंहिंजो जेको बचपन आहे, जवानी आहे, क्रिकेट वारो जेको दौरु आहे ऐं उन खां पोइ उन जी दोस्ती ऐं संगत वारो जेको दौरु आहे उहो यादि ज़रूरु आयो आहे। उहे तस्वीरूं ज़रूरु ज़हन जे स्क्रीन ते हलणु शुरू थियूं आहिनि, जंहिंमें मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खां हू एवॉर्ड वठंदे नज़र अचनि था ऐं मुख़्तलिफ़ फाइनल जा एवॉर्ड खटंदे नज़र अचनि था। असां हीअ चई सघूं था त उस्ताद सलेमान मीराणी साहब जहिड़ा जेके किरदार हुआ उहे लाड़काणे जो सॉफ्ट पावर हुआ, उहे लाड़काणे जो मुस्बित इमेज हुआ, उहे लाड़काणे जा हीरोज़ हुआ, पर ईअं बि छो चइजे त उहे लाड़काणे जा हीरोज़ हुआ। उन करे जो उन जी ज़िंदगीअ जो जेको असरु आहे उहो असांखे लाड़काणे खां, सिंध खां ॿाहिरि बि महसूसु थियो, न रुॻो मौत खां पोइ पर उन जी ज़िंदगी में। जीअं मूं सवेर मिसाल ॾिनो त यूनुस खान जहिड़ा पाकिस्तान क्रिकेट टीम जा जेके कप्तान आहिनि उहे पंहिंजी ज़िंदगी में यानी उस्ताद मीराणी साहब जी ज़िंदगी में बि उन जो ज़िक्र कंदे उन वटि वेंदे नज़र ईंदा हुआ। तंहिं करे सिर्फ़ु इहा ॻाल्हि त जेकॾहिं ज़िंदगीअ जे अंदरि ऐं असांजे समाजी, मुआशी, सियासी पासनि जी क़ुवत जेका आहे उहा मुस्बत हुजे हा त उस्ताद मीराणी जहिड़ा जेके किरदार आहिनि उहे अञा बि सिंध खे तमामु घणी मोट जेका आहे उहा ॾेई सघनि पिया।